नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीरो वसण में खबर ॾींदा हलूं त इंजीनियर इरीगेशन शरफुद्दीन बांबण जो चवणु आहे त अली बहरवाह खे इंशाअल्लाह पूरे गेज पाणी ॾींदमि। हितां जी आवाम सां मुंहिंजी पूरी हमदर्दी है। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीरो वसण में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर आशिक़ हुसैन मंगरियो। मौजूद आहियूं हितां जे आबादकारनि जो 25 सालनि खां वठी एहतजाज हलंदड़ आहे। जीअं त तव्हां जे साम्हूं ॾिसो था, हिन महिल इंजीनियर साहब साईं जन हिते आया आहिनि, शरफुद्दीन बांबण साहब, ऐं जेको आहे पंहिंजी जदोजहद कनि पिया था। हे क्रेन मशीन बि हले थी। साईं जन वाइदो कयो आहे त इंशाअल्लाह मां तव्हांखे जेको आहे हिते गेज पूरी करे ईंदुमि। अचो त साईं जन खां मौक़ो पुछूं त इंजीनियर साहब हे छा चवणु आहे। जीअं दादा हिते अलीबर ते पीर वसण ते तक़रीबन 25 सालनि खां पाणी अॻु में न ईंदो हुयो। जेको हिन वक़्तु असां राति ॾींहं कोशिशि जदोजहद करे जेके बि टेपण वाटर कोर्स हुया या जेके बि रेगुलेटरी हुयूं या नाथुरस पाइप हुया उहे असां कढाया आहिनि। हिन वक़्तु अलाह जी महिरबानीअ सां असांजो पीर वसण ते हिते पाणी हिते टेल ते तक़रीबन 2-2.5 फुट पहुतो आहे। ऐं अॻिते जे लाइ बि असांजी इहा ई कोशिशि आहे त जीअं पाणी असांजो जेको आहे रेगुलर हले ऐं हितां जे माण्हुनि जी तकलीफ़ दूर थिए। साईं जीअं तव्हां ॾिठो, साईं जन जो मौक़ो असां वरितोसीं। साईं जन इहो चयो आहे त इंशाअल्लाह मां भरपूर कोशिशि कंदुमि, हितां जी आवाम खे इंशाअल्लाह मां राज़ी रखंदुमि, हिननि खे पूरी पंहिंजी गेज ॾींदुमि। साईं जन हितां जा लोकल माण्हू आहिनि। कैमरामैन सलीम पेपर वांगुरु आशिक़ मंगरियो, अवामी न्यूज़ पीर वसण। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।